अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिटवर बाला किसो एहसान भलाई नसीब बाब हकुल मसरूर शादाबाद वार्ड नंबर 36। उते आवाज़ आयो तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाजत ॿुधायो, कमु ॿुधायो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ु कयो, पालण वारा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खे पंहिंजो ख़लील बनायो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे कलीम करार ॾिनो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन खे मुल्क अज़ीम बख़्शियो, ऐं मूसा जिन खे छा अता फ़रमायो था। खुदावंद आलम जे तरफ़ खां आवाज़ आयो, हज़रत इब्राहिम जिन खे ख़लील बनायो त तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजो हबीब करार ॾिनो। अगरि मूसा अलैहिस्सलाम जी को तूर ते कलाम कयो त तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बिसाते नूर ते गुफ़्तगू कई। अगरि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन खे दुनिया जो फ़ानी मुल्क ॾिनो त तव्हां जिन खे आख़िरत जो बाक़ी मुल्क अता कयो, ऐं बेशतगण तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वाबस्ता कयो, ऐं तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे शफ़ाअत अता फ़रमाई। शेख तूसी अली इब्न इब्राहिम ऐं ॿियनि मुहदसिन बयानु कयो आहे, जॾहिं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दावत तबलीग खे ताक़त हासिल थी त कुझु माण्हू हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन में शामिल थिया त कुफ़ार कुरैश पाण में इतिफ़ाक़ कयो त जेके मुस्लमान थी विया आहिनि उन्हनि खे आज़ार ऐं तकलीफ़ूं पहुचायो, शायदि उहे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खां फिरी वरी अची इहो मशवरो करियो। हर कबीले जे माण्हुनि पंहिंजे उन कबीले जे माण्हुनि खे तकलीफ़ूं एज़ियतूं ॾियण ते आमादा थिया। जेके मुस्लमान थिया हुआ जो त अञा हज़रत सल्लम जिन अञा जहाज ते ममूर कोन थिया हुआ। पैसे जे 5 साल ख़ुदा हुकुम ॾिनो, मुस्लमाननि जो हिकिड़ो गिरोह हब्श जे तरफ़ हिजरत जो हुकुम ॾिनो ऐं फ़रमायो बादशाह हब्श जंहिंखे नजाशी चवंदा आहिनि उनजो नालो ऐसम आहे, इहो नेक बादशाह आहे, इहो न ज़ुल्म करे थो ऐं न ज़ुल्म ते राज़ी थो थिए, उन वटि हली वञो, उनजे पनाह में रहो एसी ताईं जो ख़ुदा मुस्लमाननि खे कुशाइश बख़्शे। उनजी हिजरत में मुसलतूं हुयूं, इहो नजाशी ऐं अहले हब्शा जे इस्लाम जो सबबु थियो ऐं उनजो इस्लाम आणणु मुस्लमाननि जो कुवत जो बास थियो। यारहं मर्द 4 औरतूं पोशीदा तौर ते मके मां निकिरी हब्श रवाना थियूं। उनमें उस्मान, रबिया ऐं ज़ुबैर, अब्दुल्ला बिन मसूद, अब्दुर्रहमान बिन औफ़, अबू हज़ीफ़ा, उनजी घरवारी सहला, मसअब बिन उमेर, अबू सलमा बिन अब्दुल असद ऐं उनजी घरवारी उम्मे सलमा, डॉक्टर अबू उमया, उस्मान बिन मसनून, आमिरीन रबिया ऐं उनजी घरवारी लैला बिन्त अबू ख़सीमा, ख़ातिब बिन उमर ऐं सुहेल बिन बेज़ा हुया। ही सभु माण्हू अकेले ख़ुफ़िया तौर ते रवाना थिया। जॾहिं दरिया जे किनारे ते पहुता त तिजारत जी हिकु कश्ती उते मौजूदु हुई, उन में सुवार थी हब्शा जे तरफ़ रवाना थिया।